अस्सलाम वालेकुम। इहदिन सिरातल मुस्तक़ीम। कुछ माण्हुनि खे आदत हूंदी आहे त थोरी घणी ॻाल्हि ते बसि गुस्सो कंदा, कावड़ कंदा। हू त ईअं चाॿीअ ते हूंदी आहे का शइ, का गाॾी वग़ैरह, बसि उन्हनि खे रुॻो हिकिड़ो लफ़्ज़ चयो त हू ईअं कंहिं बाहि वांगुरु भड़को ॾेई अव्हां जे मथां शुरू थी वेंदा, हमिलो कंदा ऐं उन्हनि खां उहो गुस्सो कॾहिं बि कंट्रोल न आहे थींदो। मुंहिंजे आमतौर ते चयो वेंदो आहे त तव्हां गुस्से खे कंट्रोल न कयो, छो जो हीअ हिकु अहिड़े क़िस्म जी एनर्जी आहे जेका जॾहिं असांजे अंदर में ज़ाहिर थींदी आहे त उनखे जेकॾहिं असां दॿाइण जी कोशिशि कंदासीं या क़ाबू कंदासीं त उहा वधीक लाइ जी सूरत में फाटणु शुरू कंदी ऐं उन खां पोइ जेको नुक़सानु थींदो आहे उन जो अज़ालो करणु केतिरनि सालनि ताईं माण्हू लाइ मुमकिन न आहे। उहे तव्हां ॾिठो हूंदो त अक्सर करे असांजा जेके गुस्से में ॻाल्हायल लफ़्ज़ हूंदा आहिनि उहे उन कोके वांगुरु हूंदा आहिनि जेके असां दीवार में हणंदा आहियूं ऐं उन खां पोइ जेकॾहिं उहो कोको ॿाहिरि कढियो वञे त उन जा निशान हमेशह जे लाइ रहिजी वेंदा आहिनि। उहे निशान दीवार ते रहंदा आहिनि पर हथोड़े ते न रहंदा आहिनि जेको हथोड़ो उन कोके हणण में मदद कंदो आहे। यानी उहो माण्हू जेको तव्हां असांखे गुस्से सां ॻाल्हाए वेंदो आहे उन खे उहे शयूं यादि न हूंदियूं आहिनि, पर उहो माण्हू जंहिंखे ॻाल्हायो वेंदो आहे या जेको सही वेंदो आहे उन खां उहे लफ़्ज़ कॾहिं बि विसरी न आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं बि का अणवणंदड़ वाक़ियो थींदो आहे, का ॻाल्हि थींदी आहे त माण्हू उन ते जल्द में उभामी वेंदो आहे ऐं गुस्सो अची वेंदो आहे। हाणे सुवाल थो पैदा थिए त जॾहिं माण्हूअ खे गुस्सो अचे त पोइ हू छा करे, हुनखे कहिड़े क़िस्म जी हिकमत अमली हुजणु घुरिजे, हुनखे कहिड़े क़िस्म जो अहिड़ो तरीक़ो हुजणु घुरिजे जो पंहिंजे गुस्से खे क़ाबू करे। हिकु शइ हमेशह यादि रखो, गुस्सो कॾहिं बि जेकॾहिं तव्हां क़ाबू कंदव त हिकु सूरत मां जेकॾहिं तव्हां क़ाबू कयो त ॿी सूरत में उहो ज़रूरु ज़ाहिर थींदो। गुस्से खे हमेशह चैनलाइज़ कबो आहे। क़ुर शरीफ़ में बि ईअं चयल आहे त पंहिंजी जेका गुस्सो आहे उनखे तव्हां कंहिं ॿी सूरत में मुंतक़िल कयो। जेकॾहिं को माण्हू तव्हां सां गुस्सो करे थो ऐं हू तव्हांखे तंज़ या टोक करे थो, तव्हां उन पंहिंजी एनर्जीअ खे, पंहिंजे गुस्से खे अहिड़े नमूने इस्तेमालु कयो जो हुनजे साम्हूं तव्हां कंहिं उभरंदड़ आबशार वांगुरु ज़ाहिर थियो या इंडलठ वांगुरु हुजो जेके रंगीन हूंदी आहे या कंहिं सूरज वांगुरु थी पओ जेको चमकदार हूंदो आहे। हूअं बि गुस्सो जंहिं वक़्तु माण्हूअ खे ईंदो आहे त हू आपे मां निकिरी वेंदो आहे ऐं नफ़्सियाती तौरु इहो बि चयो वेंदो आहे त माण्हूअ जो गुस्सो वधि में वधि 10 मिंट या 15 मिंटनि ताईं हूंदो आहे, जेको सही नमूने सां समझदार इंसानु हूंदो आहे। बाक़ी त किन किन माण्हुनि जो गुस्सो त 2-2 3-3 ॾींहं बि हलंदो आहे, 3-3 4-4 ॾींहं बि हलंदो आहे। उन गुस्से खे जेकॾहिं तव्हां जल्द में हल करण जी कोशिशि कंदव त उहो बहितर थींदो। पर मूं अहिड़ा बि माण्हू ॾिठा आहिनि जेके जॾहिं उन्हनि खे गुस्सो ईंदो आहे या अक्सर करे मां हाणे हिन टाइम ते मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां तव्हां सां, त जॾहिं मूंखे गुस्सो ईंदो आहे त पोइ मां आॾो वारे माण्हू खे चवंदो आहियां त मूंखे गुस्सो थो अचे। पर अहिड़ा जहिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं आॾो वारो माण्हू समझदार आहे त उहो ख़ामोश करे वेंदो, पर जेको अणवणंदड़ माण्हू हूंदो उहो चवंदो तव्हांखे गुस्सो अचे थो, बाक़ी असांखे गुस्सो नथो अचे छा, त पोइ हिकिड़ो वरी इंतशार पैदा थींदो आहे। हाणे जेकॾहिं हदीसुनि खां पुछियो वञे या हदीस जी रोशनीअ में इन शयुनि खे ॾिठो वञे त चयो वेंदो आहे त गुस्से जी महिल माण्हू पाणी पीए या जेकॾहिं बीठल आहे त वेही रहे त भई सुम्ही पए या उनखे वज़ू करण जे लाइ बि हिदायत कई हूंदी आहे। पर गुस्से जे लाइ इहो बि चयो वेंदो आहे त जंहिं वक़्तु बि गुस्सो अचे तव्हां औज़ बिल्लाहि मिन शैतान रजीम पढ़ंदव त उहो गुस्सो ख़तमु थी वेंदो। गुस्से लाइ ईअं बि चयो वेंदो आहे त तव्हां दिलि में काउंटिंग करणु शुरू कयो, 1 2 3 4 5 जेसि ताईं वञी तव्हां नॉर्मल थियो। इहे बहितरीनु शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि। गुस्सो केॾो बि गरम हुजे, कंहिं आग वांगुरु हुजे, पर उनखे जेकॾहिं तव्हां विसारणु चाहींदो त गरम पाणीअ सां बि विसारजी वेंदो, उहो ख़तमु थी वेंदो, पर उन जो इम्पैक्ट या असरु तव्हां असांजी ज़िंदगीअ ते हमेशह रहंदो। मां त चवां थो जेको माण्हू वधीक गुस्सो करे थो उनखे चैनलाइज़ करणु घुरिजे, उनखे मूव करणु घुरिजे कंहिं सुठी शइ ॾे त जीअं हुनजी ज़िंदगी बहितर थी सघे ऐं उनजो असरु कंहिं ॿिए माण्हू ते न थिए। छो जो हीअ हिकु अहिड़े क़िस्म जी वॉमिट आहे जेका असां उछलाईंदा आहियूं जंहिंसां सिर्फ़ु गंदगी, नफ़रत ऐं इख़्तिलाफ़ पैदा थींदो आहे। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए।